बारक व तआला फी कलामिहिल कदीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस्समीउल बसीर। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व आलिहि व सल्लम। अज़ीज़ान मोहतरम, बिरादरान इस्लाम, प्यारा दोस्तों, बुजुर्गो, अजीज़ो, रब्बुल इज़्ज़त ज़ुल जलाल वल इकराम जे पाक कलाम कुरान मजीद जी आयत सगोरी जेका गुज़िरियल जुमन खां वठी तव्हां जे आॾो तिलावत कंदो अचां थो। अॼोके जुमे ते बि साॻी आयत सगोरी साॻे मौज़ूअ जे सिलसिले में तिलावत कई अथमि, जंहिंमें अल्लाह ताला पंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे मेराज शरीफ़ जो ज़िक्र बयानु कयो आहे। कुछ अवां ॿुधी आया आहियो, बाक़ी अञा अहम ॻाल्हियूं ऐं ख़ासि ॻाल्हियूं रहियूं आहिनि जेके तव्हां जे आॾो मां अॼु अर्ज़ु करणु चाहियां थो। अल्लाह ताला मूं गुनाहगार खे हक़ बयानु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। तव्हां ई असां सभिनी खे अल्लाह ताला हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। रब्बुल इज़्ज़त ज़ुल जलाल वल इकराम फरमायो, सुब्हानल्लज़ी अस्रा, पाक अल्लाह जी ज़ात जंहिं सैर करायो बिअब्दिही पंहिंजे ख़ासि बंदे खे, लैलन रात जे थोरे हिस्से में, मिनल मस्जिदिल हराम सैर शुरू थियो काबतुल्लाह शरीफ वारी मस्जिद खां इलल मस्जिदिल अक़सा, अक़सा मस्जिद ताईं। अल्लज़ी उहा अक़सा मस्जिद बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना, जंहिंजे चौधारी असां बरकतूं रखियूं आहिनि त जीअं असां पंहिंजे बाने जे लाइ पंहिंजूं ख़ासि कुदरत जूं निशानियूं ॾेखारियूं। इन्नहू हुवस्समीउल बसीर, ऐं बेशक उहा ज़ात समीअ बि आहे बसीर बि आहे। इहो आहे इन आयत सगोरी जो तर्जुमो, जंहिंमें अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू फरमायो त अल्लाह पाक पंहिंजे बाने खे महराज करायो, सैर करायो ऐं रात जे टाइम ते करायो, ऐं इन जे लाइ महराज कराई त जीअं अल्लाह ताला पंहिंजे ख़ासि बाने खे पंहिंजे कुदरत जूं निशानियूं ॾेखारे। अवां अॻ में ॿुधी आया हो त महराज छो थियो, उन जा सबब कहिड़ा हुआ। इहे सभु ॻाल्हियूं तव्हांखे मां मुख़्तसर अर्ज़ु करे चुको आहियां। अॻे जुमे ते पाण इहा ॻाल्हि छॾी हुसीं त हुज़ूर अकरम अलैहिस्सलाम जे दरबार में अल्लाह जो प्यारो मलाइक हज़रत जिब्रील चइनी फ़रिश्तनि सां गॾिजी, इसराफील, मीकाइल, इज़राइल ऐं हज़रत जिब्रील, इहे गॾिजी बुराक खे वठी आया, नबी करीम खे जाॻायऊं। हुज़ूर अकरम अलैहिस्सलाम गुस्ल फरमाए, हाणे नमाज़ पढ़ी सफ़र शुरू फरमाइनि था। हाणे ॻाल्हि हितां अॻिते हलंदी। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालो शल तव्हां असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। दुरूद शरीफ़ पढ़ो त मां अर्ज़ु कयां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। हदीस पाक में ईंदो आहे, पंहिंजे प्यारे महबूब पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात पंहिंजे मेराज खे पाण बयानु कयो आहे।
बयान तो उहो करे न जंहिंजे मथां इहो वाक़ियो पेश आयो हुजे। ॿियो उन राति मां तव्हांखे ॿुधायो अॻे जुमे ते त सॼो जहान सुतो पियो आहे। हाणे जे सुता पिया आहिनि, केरु ॾिसे त कीअं थो वञे, केरु शाहिद बणिजे। तंहिंजे करे अलाह ताला जे प्यारे हबीब पंहिंजे मेराज खे पाण बयानु कयो आहे। इन में बि अलाह पाक जी हिकमत आहे, रब करीम जी ज़ात बाबरकात। जेकॾहिं कंहिंखे जाॻाए हा, कंहिंखे नबी पाक जो शाहिद बणाए हा, कंहिंखे हुज़ूर अकरम अलैहिस्सलाम जे मेराज जे बारे में गवाह रखे हा, त दुनिया ईअं चवे हा त हे ख़ुशामद कई अथई, ग़लति ॻाल्हि कई अथई, वधाए कई अथई, घटाए कई अथई। मां तूं ॿियो केर बि हुजे, नबी त पाण कोन आहियूं, आम इंसाननि जहिड़ा इंसान आहियूं। तव्हां असांजे ॻाल्हि ते तनक़ीद थी सघे पई, पर नबी पाक पंहिंजे मेराज खे पाण बयानु थो करे। इन में अलाह हिकमत रखी आहे, सॼो जहान सुतल हुजे को न जागे, अकेलो नबी पाक अलाह जे दरबार में अचे पाण ॿुधाए, उहो ॿुधाए जंहिंजे ज़बान अलाह अलाह थो चवे वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा। अल्लाह ताला क़ुरान में फरमाए मुंहिंजो महबूब सवाइ वही जे ॻाल्हाईंदो ई कोन्हे। यानी जो कुझु ॻाल्हाईंदो आहे उहो सभु वही इलाही हूंदो आहे। हबीब जो जो कुझु कौल हूंदो आहे उहो अलाह जो फरमान हूंदो आहे। नबी जी ॻाल्हि कॾहिं कूड़ी थी नथी सघे। तंहिंजे करे सॼो जहान सुतल आहे, हाणे पाण थो बयानु करे। पाण फरमाइनि था जॾहिं मूं वटि जिब्रील बुराक खे वठी आयो, पाण वरी वज़ाहत कनि था त बुराक छा आहे। पाण फरमाइनि था उहो हिकिड़ो नूरानी जानवर आहे, साहदार आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनखे नूर मां पैदा कयो आहे। जिब्रील नूर, मीकाइल नूर, जन्नत में रहण वारी मखलूक नूर, जन्नत में जेको ताम खाधो खोराक मिले उहा नूर, हज़रत बुराक बि नूर। हदीस में अचे थो हुनजी शक्ल मुंहुं हुनजो घोड़े जहिड़ो आहे। कन रिवायतनि में ईंदो आहे न उनजो मुंहुं जेको आहे उहो इंसानी शक्ल जहिड़ो आहे। ऐं सही नमूने सां इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह ऐं ॿियनि बुज़ुर्गनि इन रिवायत खे तरजीह ॾिनी आहे त जेके चवनि था त घोड़े वारी सूरत आहे, इहा रिवायत सही कान्हे का। महबूब जे ज़बान मां जेका सही रिवायत आई आहे सा उन बुराक जी ज़ाहिरी शक्ल सूरत माण्हूअ जहिड़ी आहे, पुठी हुनजी घोड़े जहिड़ी आहे। पाण करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, लेकिन हुन जा पेर, हुन जा खुर जे ढगे जा हूंदा आहिनि, उन ढगे वांगुरु ढगे जो चिरियल खुर थींदो आहे। घोड़े खे सुंभ थींदो आहे गोलाईअ ते, लेकिन ढगे खे सुंभ न थींदो आहे, हुनजो खुर थींदो आहे, चीरल हूंदो आहे, बहसा हूंदो आहे। त अल्लाह ताला जी ज़ात जी मर्ज़ी आहे, जंहिंखे वणेसि तीअं ठाहे। उनजी जेका सूरत आहे माण्हूअ जहिड़ी, पुठी घोड़े जहिड़ी, कदु गॾ खां वॾो, खचर खां नंढो, दरमियानो। अल्लाह ताला जे हबीब फरमाए हुन जा पेर ढगे जे शक्ल जहिड़ा, जीअं ढगे जा पेर थींदा आहिनि। कुदरती तरह हुन में हिकमत रखियल आहे। अवा ॾिसो, पंहिंजी कार आहे, घोड़ो आहे, उठ आहे, जॾहिं बि मथां ई ते चढ़ंदो आहे त अॻियों पासो हुनजो मथे थी वेंदो आहे ऐं पोयों पासो पोइ ते थी वेंदो आहे। कार हूंदी त बि ईअं, बस हूंदी त बि ईअं, तव्हांजो उठ हूंदो त बि ईअं, घोड़ो हूंदो त बि ईअं। नबी करीम जी ज़ात फरमाइनि था मुंहिंजी सुवारी अजीब क़िस्म जी आहे, रवानी थिए थी, उन में अल्लाह ताला जी ज़ात हिकमत अहिड़ी रखी आहे जो मथां ई ते चढ़े त अॻियां पेर पाण ई छोटा थी वञनि, पोयां वॾा थी वञनि। वरी जे हेठां हीअं ते लहे, नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था अॻियां पेर वॾा थी वञनि, पोयां छोटा थी वञनि, मुस्तफ़ा खे लोॾो ई कोन अचे। अल्लाह जी हिकमत आहे। कारीगर तो उहो आहे न सही। इहो सभु शान सोचो हक़ीक़त में रब जो आहे। हक़ीक़त में ॾिठो वञे त इहा सभु कुदरत मुंहिंजे रब करीम जे ज़ात बाबरकात जी आहे। यफ़अलुल्लाहु मा यशा, जीअं वणेसि तीअं करे। पाण फरमाइनि था अहिड़ी सवारी मां वटि आंदी वई, मां तयारु थी, नमाज़ पढ़ी, दुआऊं घुरी, लिबास मटाए, हाणे बुराक जे भर में आयो आहियां। जॾहिं बुराक जे भर में आयो आहियां, जीअं आम तरह सां अॻे घोड़े जी सवारी थींदी, को लगाम झलींदो हो, को रिकेब खां झलींदो हो, को हने खां झलींदो हो। हाणे जो जेको मोतबर इज़त वारो आहे सो बिस्मिल्लाह करे हाणे सवारी थो करे। सरकार फरमाइनि था जॾहिं मां बुराक ते आयुसि चढ़ण जे लाइ,
त बुराक मस्ती कई। थोड़ो सोचो, मस्ती, या रसूल अल्लाह केड़ी मस्ती कयई? अवां कॾहिं कंहिं सरकश घोड़े ते चढ़ी ॾिठो हूंदो, दड़ा बीठो हणंदो, बीठो दिंगंदो, पर नबी करीम फरमाइनि था मां हुन जे वेझो जीअं जो आयुसि त हुन सरकशी अहिड़ी कई जो ज़मीन खां मथे उॾामी 2 गज़ मथे बीही रहियो। छो त हो त सॼो सारो कुदरती बिजली जो ठहियल हो न सही, कुदरती बिजली आहे। छो त बिजली मां इन जे करे छो त बरक, अरबी में बरक बिजली खे चइबा, पाण चवंदो बिजली, अरबी में चइबा बरक। हे आहे बुर्राक, बरक जो जमा हुआ कई बिजलियूं, हिकिड़ी बिजली न कई बिजलियूं। हबीब करीम फरमाइनि था मस्ती जो कई ज़मीन खां मथे थी बीठो त जिब्रील जेको सुवार थी मुंहिंजे लाइ हुनखे सुवार न बल्कि हुनजो ग़ुलाम थी, ख़ादिम थी मुंहिंजे लाइ वठी आयो आहे, उनखे कावड़ आई त हो ॾह त रुनो पे, विसरी वियो। अॻे जुमे ते ॿुधायो न त साल गुज़रियसि रुनो पे, जिब्रील खे कावड़ आई त होॾे त रुनो पे, अॼु वठी आयो हां, अॼु वरी मस्ती करे नबी करीम जे आॾो मथे थी बीह रहियो आहे, हुज़ूर हेठि बीठो आहे, हे मथे उॾामी बीह रहियो आहे, मुअल्लक़ थियो बीठो आहे, जीअं मुअल्लक़ थियो पियो थो। हज़रत जिब्रील अमीन जी ज़ात बाबरकात उनखे छिॿी ॾेई फरमाइनि था इंज़िल या बुर्राक, ओ बुर्राक हेठि लही आ। जमल हज़रत जिब्रील अमीन उनखे छिॿी ॾिनी आहे, फअरकल बुर्राक, हबीबन करीमन अलैहिस्सलाम जे सवारी वारे जानवर खे जिब्रील जे छिॿीअ सां पघर अची वियो। जिब्रील जी छिॿी आहे साईं, का तुंहिंजी मुंहिंजी कान्हे, जिब्रील अल्लाह जो ताक़तवर ज़ुल क़ुव्वतुल मतीन, वॾी ताक़त वारो मलाइक फ़रिश्तो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उन मलाइक सगोरे हुनखे छिॿी जोड़नी त बुर्राक सॼो पघिरजी वियो। हदीस पाक में ईंदो आहे हुन जे पघर जा फुड़ा ज़मीन ते किरिया, अल्लाह पाक उन जे पघर मां ख़ुशबूदार गुल पैदा फरमाया। उन बुर्राक जे पघर मां ख़ुशबूदार गुल जेके असां वटि दुनिया में मौजूद आहिनि, को मोतियो आहे, को राबेल आहे, को गुलाब जो गुल आहे, को कहिड़ो गुल आहे, उहे सभु अल्लाह ताला जी ज़ात कुदरत जो मालिक आहे, उन बुर्राक जे पघर मां पैदा फरमाया। आम तरह सां हदीसुनि में ईंदो आहे, पाण फरमाइनि था त तव्हां जॾहिं बि का बि ख़ुशबूदार शइ सिंघो त मूं ते दुरूद पढ़ंदा कयो। इन में हिकमत इहा आहे त इन जो ख़ुशबू जो ताल्लुक़ ऐं वास्तो नबी करीम जे सवारी सां आहे। इहा ख़ुशबू जेका दुनिया में पाण खे मिली आहे सा महबूब पाक जे सवारी जे सदके में अल्लाह ताला ॾिनी आहे। ऐं पाण फरमाइनि था दुनिया में 3 शयूं दुनिया जूं मूंखे पसंदि आहिनि। पारी पारी निकाह जी हालत में मूंखे पंहिंजूं घर वारियूं पसंदि आहिनि। 2 नंबर में फिसलात कुर्रतुल ऐनैय, मूंखे नमाज़ में अखियूं ठरंदियूं आहिनि। 3 नंबर में नबी करीम फरमाइनि था मूंखे दुनिया जी ख़ुशबू पसंदि हूंदी आहे। तंहिंजे करे जुमे जे ॾिहाड़े ख़ुशबू लॻाइजे, ईद जे ॾिहाड़े ख़ुशबू लॻाइजे, हमेशह हमेशह ख़ुशबू लॻाइजे, ख़ुशबू पंहिंजी आदत बनाइजे। छो त ख़ुशबू लॻाइण सां इंसान में नज़ाकत पैदा थींदी आहे, सफ़ाई पैदा थींदी आहे। भर में वेहंदो त ॿिए खे नफ़रत कान ईंदी, न त जेकॾहिं मूं वांगुरु को वेठो हूंदो पघर पियो ईंदो, मुंहिंजे पघर जी बदबू हुनखे बेज़ार कंदी। पर जे भला ख़ुशबू लॻल हूंदी त कम अज़ कम माण्हू बदबू खां बची पवंदो। इहा ख़ुशबू बि निस्बत रखे थी रसूलुल्लाह सां। बुराक सगोरे खे जिब्रील थो चए लही आ हेठि, अड़े हुते त रुने पे, साल गुज़री वेई, वठी आयो आहियां, नबी साईं तयारु थियो बीठो आहे, हलनि था, तोखे कहिड़े निभाग खयो आहे जो मथे चढ़ी बीठो आहे, लह वेठ। मतां हुज़ूर कावड़जी पए, तोखे रिजेक्ट करे छॾे, ॿी सवारी घुराए, महबूब करीम जी ज़ात बाबरका जे दर तां तड़जी वञी, हे सालनि जो रोवण तुंहिंजो काॾे वियो, मस त इहो दर मिलियो थी, लह वेठ। अल्लाह अल्लाह। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, अल्लाह सणाई कंदो आहे त जवाब बि सवलो ईंदो आहे। बुराक थो चवे ओ जिब्रील तूं बि नबी करीम जे दर जो ग़ुलाम आ, मां बि नबी करीम जे दर जो ग़ुलाम आहियां। तुंहिंजो कमु हो मूंखे नबी पाक जे दरबार में पहुचाइण, तो मूंखे पहुचायो, हाणे तूं बस कर, मां ॼाणा त रसूलुल्लाह ॼाणे। अल्लाहु अकबर।
तू मुसा न ॻाल्हाए तुझो कम हो खादिम थी वठी अचण वठी आयो आ हाणे मुंहिंजो आका मुंहिंजे आॾो बीठो आ हबीब सवारी ला आयो आ मां सवारी बणजी आयो आहियां तुझो कम नाहे गड़बड़ करण तू चुप कर मां पाण तो नबी सही सां ॻाल्हायां जिब्रील तो चए मूंखे तोते क्यास थो अचे तोते रहम थो अचे तड़जी न वञे हज़रत बुराक जवाब थो ॾे जिब्रील साल थिया थी नबी करीम जे दरबार में ईंदो रहंदो आ अॼु कोन आयो आ मां तोखे ॿुधायां थो त महबूब जो उहो दरवाज़ो आ जेसी ताईं माण्हू पहुचे नथो तेसी ताईं डिॼे तेसी ताईं ॾके तेसी ताईं कंबे तेसी ताईं ख़्यालु करे पर हबीब जे दर ते पहुचण खां पोइ हे उहो रहमत वारो नबी आ जो कंहिंखे तड़ींदो ई कोन्हे सुभान अल्लाह दर ते आयो हाणे तड़बो कोन मां अॻे रुनुस पे त महबूब जो दर मिले तॾहिं पे रुनुस जो ख़बर न आहे पर हाणे मूंखे यकीन थी वियो आहे रसूलुल्लाह जे दर ते आयो हाणे मूंखे नबी से तड़ींदो कोन दुरूद पढ़ त ॻाल्हि ॿुधायां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि इहा हक़ीक़त अथव त रहमतल लिल आलमीन कंहिंखे कोन तड़ियो हबीब जो अखलाक नबी साईं जो किरदार नबी पाक जी बुर्दबारी महबूब पाक अलैहिस्सलाम जो तहम्मुल ऐं हबीब करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरका जी कुवत बर्दाश्त इहा सॼे जहान खां मथे आहे अहिड़ो कंहिं इंसान जो मिसाल दुनिया में नथो मिली सघे जेतिरो सरकार दो आलम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला कुवत बर्दाश्त ॾिनी हुई हबीब करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था जिब्रील जे लब्बैक या रसूल अल्लाह चुप कर त मां ॻाल्हायांसि छा थो चवे ओ बुराक कहिड़ी तुंहिंजी तमन्ना आहे तुंहिंजो छा चवण आहे हज़रत बुराक अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह हिकिड़ो अर्ज़ आहे सुभान अल्लाह चओ साईं दुनिया जो दस्तूर आहे शादी थींदी आहे पोइ शादी वारे ॾिहाड़े माण्हू अंगल कंदा आहिनि उन अंगल में इनाम मिलंदा आहिनि शादी जे ॾिहाड़े मंगणहार खे बि मिलंदो आहे इनाम मीरबर वीचारे पाणी भरण वारे खे बि मिलंदो आहे राधे बोरची खे बि मिलंदो आहे मानी खारण वारनि खे बि इनाम मिलंदा आहिनि घोट जी शादी आहे कंहिंखे वॻो ॾींदो आहे कंहिंखे अजरक ॾींदो आहे कंहिंखे इनाम ॾींदो आहे कंहिंखे ढगो ॾींदो आहे कंहिंखे बकरी ॾींदो आहे अल्लाह जा हबीब अॼु तुंहिंजी बि शादी आहे अॼु लामकान ते वञी थो मां तेसी ताईं तोखे चढ़ण कोन ॾींदुसि जेसी ताईं मूंसां वाइदो न करी सुभान अल्लाह कहिड़ो थो वाइदो वठी ॿुधाए न वाइदो कहिड़ो थो वठी हबीबन करीमन खे अर्ज़ कई या रसूल अल्लाह अव्हांखे सभु ख़बर आहे त क़यामत जो ॾिहाड़ो थींदो नबी जॾहिं पंहिंजे क़बरुनि मां उथंदा त हर नबीअ जे क़बर जे मथां अल्लाह ताला जी ज़ात सवारी मोकिलींदो जीअं जो नबी सगोरो पंहिंजे क़बर मां निकिरंदो त हर हिकु नबीअ जे सवारी लाइ हिकिड़ो बुराक ईंदो पोइ साईं पोइ ज़रूरु तव्हांजे लाइ बि को बुराक ईंदो पाण फरमाइनि था हाओ आदम जे लाइ बुराक इब्राहिम नबी लाइ बुराक सुलेमान नबी लाइ बुराक मूसा कलीमुल्लाह बुराक मुंहिंजे लाइ बि बुराक ईंदो जिब्रील थो चए बुराक थो चए या रसूल अल्लाह इहो ई त अंगल आहे वाइदो कर अॼु मेराज वारी राति बि मुते सुवार आहे त क़यामत में बि मुते सुवार थिजां इहा ॻाल्हि क़बूल थी इहा ॻाल्हि मञण लाइ मथे बीठो आहियां हा कर त पोइ लहां हाणे हिकिड़ो मसइलो तव्हां मूंखे ॿुधायो मां बि तव्हांखे रोज़ थो ॿुधायां तव्हां बि त ॿुधायो न पोइ अॻिते हलूं तव्हां मूंखे मसइलो ॿुधायो त बुराक नबियनि जे लाइ अलाह साईं मोकिलींदो या नबी चवंदा त असांजे बुराक अचनि केरु मोकिलींदो इहा ॻाल्हि तय आहे बुराक अलाह मोकिलींदो नबी करीम चवे हा बुराक ख़ुदा जी मर्ज़ी अलाह कहिड़ो बुराक अलाह मोकिले मां तोसां हाओ करे वेहां त तोते चढ़ंदुसि ऐं अलाह को ॿियो मोकिले त मज़ो कोन्हे वाइदे ख़िलाफ़ी थी पवंदी मां तोसां हाओ नथो कयां सम्झो था न पर न वाह रहमत लिल आलमीन अल्लाह ताला जो प्यारो हबीब
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइन था, ऐ बुराक लहिया मुझो तोसा मुहम्मदी वायदो आ त अज बुराक मेरा जवारी रात मां तोते सवार आहियां त क़यामत जे ॾिहाड़े बि तोते सवारी कंदुसि। सुभान अल्लाह। जमल इहा ॻाल्हि बुराक ॿुधी आहे, हदीस में ईंदो आहे त पोइ हेठि लही आयो। हेठि जो लही आयो त नबी करीम जी ज़ात हुन ते सवार थिया, सवार थी हाणे रवाना थिया। इते हिकिड़ो मसइलो आहे, उहो ज़रूरु ॿुधाइणो आहे। मता तव्हांखे सुभाणे ख़दशो थिए, मुंहिंजूं कैसेटूं तव्हां भरींदा हो, मुख़्तलिफ़ माण्हुनि वटि मौज़ूअ लिखिया पिया आहिनि, ऐं हीअ कैसेट अहिड़ी चोर आहे, इहा ॻाल्हि बख़्शे ई कान थी। जेका ॻाल्हि चइजी वई सा छपिजी वई। अॻे असांखे माण्हू चवंदा हुआ, जॾहिं हे टेपूं कोन निकितियूं हुयूं, साईं तव्हांजी जेका न तकरीर आहे सा असां कॾहिं अहिड़ी कान ॿुधी आहे। ऐं हाणे वरी चवनि था साईं इहा त साॻी तकरीर कई अथव। तव्हां टेपूं तव्हां खणी छॾियो त पोइ तव्हां साॻी चओ त ख़बर पए आहे न आहे दादा। इहे टेपूं आहिनि तव्हां वटि भरी पई आहे, तंहिंजे करे साॻी साॻी ॻाल्हि आहे। असांजे हिकिड़े मौली साहिब खे दोस्त खे हिकिड़े सैयद चयो, साईं करबला जो किसो जेको पर ॿुधायो हुई उहो असांखे साॻो न ॿुधाए, हेल वरी नओं ॿुधाए। उहो चवण वारो शाह साहिब हो, सैयद हो। मौली साहिब चयोसीं ॻाल्हि ॿुधो, किसो त हिकिड़ो ई आहे त इमाम हुसैन वियो, यज़ीद सां लड़ियो, जंग थी, शहीद थियो। किसो त हिकिड़ो ई आहे। हाणे नओं तोखे कहिड़ो ॿुधायां? हिकिड़ी ॻाल्हि आहे, यज़ीदनि जी खोटी कान्हे, अवां सैयदनि मां को तयारु थिए, को कुसे त वरी नओं किसो ॿुधायां वरी ॿियो। तव्हां रुगो तयारु थियो, इस्लाम जो झंडो खणो, हुसैन नाने जी सुन्नत पूरी कयो, लड़ो कंहिं यज़ीद सां विढ़ो त पोइ नओं किसो ॿुधायां। पर ॻाल्हियूं त उहे ई आहिनि न जेके असुल खां अचनि थियूं, नई अचे किथां, सम्झो था लाइ न। तंहिंजे करे ॻाल्हि तव्हांजे ज़हन में न हुजे त मां यादि ॾियारायां, मतां टेप ॿुधी पोइ तव्हां चओ तो अॻे हीअं चयो, हाणे हीअं छो थो चए। सलात पढ़ त ॻाल्हि ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मां हिकिड़ी ॻाल्हि में चयो आहे, तक़रीर मूंखे पंहिंजी यादि आहे। मां चयो आहे त नबी करीम जी ज़ात बाबरकात जॾहिं जन्नत में वेंदा त ॾाचीअ ते सवार हूंदा, उन ॾाचीअ जी मुहार बिलाल जे हथ में हूंदी। जो हुज़ूर हिकिड़े ॾींहुं चयो हो, बिलाल कि लब्बैक या रसूल अल्लाह, बिलाल तुंहिंजो वॾो मक़ाम आहे जो मुंहिंजो ग़ुलाम आहे। या रसूल अल्लाह मां तव्हांजो ग़ुलाम हा, मक़ाम कीअं आहे? पाण फरमाइनि था क़यामत जे ॾिहाड़े सभिनी खां जन्नत में अॻु में वेंदे। या रसूल अल्लाह कीअं? तुंहिंजो वॾे शान मान वारो सिद्दीक़ आहे, पाण फरमाइनि था सिद्दीक़ खां बि अॻु में वेंदे। या रसूल अल्लाह उमर फारूक आहे, पाण फरमाइनि था बिलाल तूं उमर खां बि अॻु में वेंदे। या रसूल अल्लाह उस्मान ज़िन्नूरैन आहे, पाण फरमाइनि था उस्मान खां बि अॻु में वेंदे। या रसूल अल्लाह अलीउल मुर्तज़ा तुंहिंजो प्यारो आहे, पाण फरमाइनि था तूं अलीउल मुर्तज़ा खां बि अॻु में वेंदे। पाण फरमाइनि था रुगो अलीअ खां न, उमर फारूक खां न, उस्मान अबू बकर खां न, पर बिलाल ॿुधी छॾिजां क़यामत जे ॾिहाड़े 1.25 लख नबियनि खां बि अॻु में तूं वेंदे। बिलाल रोई थो जे, महबूब खे थो चए कि बिलाल कीअं, इहो मूंखे सम्झ में नथो अचे। पाण फरमाइनि था ओ बिलाल 1.25 लख नबी न, बल्कि ॿुधी छॾिजां क़यामत जे ॾिहाड़े मां मुहम्मद खां बि अॻु में वेंदे। बिलाल रोई कदमनि ते किरी पियो, ज़ारो ज़ार रोए थो, ऐं महबूब तव्हांजो ग़ुलाम नबियनि खां अॻे, पर तव्हां खां अॻु में कीअं? पाण फरमाइनि था मां ॾाचीअ ते सवार हूंदुसि, मुंहिंजे ॾाचीअ जी मुहार तुंहिंजे हथ में हूंदी, उहा वठी अॻ में हलंदे। हमेशह जत अॻ में हलंदो आहे, सवारी पुठियां ईंदी आहे। इन हैसियत सां मुंहिंजे सदके अॻ में वेंदे पुठियां मां लॻो ईंदुसि। छो त जेसीं ताईं पाण फरमाइनि था जेसीं ताईं तोखे यादि रखणु खपे त मां मुहम्मद जन्नत में न वेंदुसि, तेसीं ताईं को नबी बि न वेंदो। सभु नबी ॿाहिरि बीठा हूंदा, मां मुहम्मद अॻु में वेंदुसि, उन खां पोइ नबी ईंदा, पर मां मुहम्मद सवार थी वेंदुसि, ऐं मुंहिंजे सवारी जी मुहार बिलाल तुंहिंजे हथ में हूंदी। बिलाल अॻु में वेंदो, पर सदके साईं जे हुज़ूर जी ॾाची मुबारक जी मुहार न हुजेसि त अॻु में वेंदो। हाणे इहे ॿई ॻाल्हियूं टकराइजी पयूं।
बुराक ते नबी सही चढ़ंदो, हेॾो वरी ॿी ॻाल्हि हदीस समेत वरी ॾाची ते चढ़ंदो। फ़र्क़ु आहे या न आहे? हाणे फ़र्क़ु आहे त तव्हां सुभाणे चवंदो मौलवी साहिब ॻाल्हि हिकिड़ी कर ॿ न कर। हाणे सम्झाए थो छॾियां हक़ीक़त में सफ़र ॿ आहिनि। सफ़र घणा आहिनि? हिकिड़ो सफ़र आहे कब्र शरीफ़ खां हबीब जी ज़ात फरमाइनि था अना अव्वलुन्नास ख़ुरूजन इज़ा बुइसू। माण्हू जॾहिं क़यामत जे ॾिहाड़े पंहिंजे क़ब्रुनि मां निकिरंदा सभ खां अव्वल रोज़े पाक मां ॿाहिरि ईंदुसि, मुंहिंजे लाइ बुर्राक ईंदो। पाण फरमाइनि था कब्र शरीफ़ खां वठी करे मैदान हशर ताईं बुर्राक जी सवारी आहे। उते बुर्राक जी सवारी ख़तम थी वई, हाणे वरी मैदान हशर खां जन्नत ताईं ॿी मंज़िला सवारी ॾाची आहे। हाणे लेखो ठही वियो, छो त महबूब जे कौल में तज़ाद कोन्हे, महबूब जे फरमान में ज़िद न आहे। ईअं कोन्हे त हबीब हिकिड़ी ॻाल्हि करे वरी ॿी ॻाल्हि करे। सम्झ जो फेर आहे, अल्लाह ताला शर सम्झ ॾे, सम्झण जी कोशिशि कंदा कयो। महबूब जूं हदीसूं हिक ॿिए जे मुखालफ़त में न आहिनि, हबीब जूं हदीसूं हिक ॿिए जे ज़िद में न आहिनि, रुगो सम्झ जो फेर हूंदो आहे। हाणे तव्हांखे न को सुभाणे चइबा मौलवी साहिब जो त बुराक ते न बि हूंदो, वरी अॻे चयो त ॾाची ते सुवार हूंदो। हाणे ॻाल्हि सची कहिड़ी? तव्हां चओ ॿई ॻाल्हियूं सचियूं। पहिरीं मंज़िल आहे कब्र शरीफ़ खां महबूब पाक जो मैदान हशर में अचणु, इहा पहिरीं मंज़िल ख़तम थी। वरी ॿी मंज़िल शुरू थींदी मैदान हशर खां जन्नतुल फिरदौस ताईं। हाणे दुरूद पढ़ तक ते हलो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो बुर्राक लथो, मां मुहम्मद सवार थियुसि। बुर्राक खे हाणे ॾोरे थो हले जिब्रील। अॼु राति जो महराज ते मुरसल मुहम्मद त्यार सुभान अल्लाह। हर शाइर हर सुठे माण्हूअ महबूब पाक जी कंहिं न कंहिं अंदाज़ में तारीफ़ कई आहे। अॼु राति जो महराज ते मुरसल मुहम्मद त्यार पेश आ जिब्रील प्या दो घोट घोड़े सवार। अजीब नज़ारो आहे। अॼु जन्नत मलाइकनि जी आहे, चओ सुभान अल्लाह। 70,000 मलाइक मिकाइल सां आहिनि गॾु, 70,000 मलाइक जिब्रील सां गॾु आहिनि, 70,000 मलाइक इज़राइल सां गॾु आहिनि, 70,000 मलाइक हज़रत इस्राफील सां गॾु आहिनि। इहा अज़ीम शान ॼञ आहे जेका हबीब करीम खे अल्लाह जे दरगाह वठी था। पाण करीम फरमाइनि था त जंहिं वक़्त में मां बुर्राक ते चढ़ियो आहियां, बुर्राक पंहिंजो परवाह शुरू कयो आहे ऐं एतिरो हुन जी रफ़्तार तेज़ आहे। पाण फरमाइनि था जिथे नज़र पई खुटेसि उते विख पियो रखे। अॼुकल्ह जो साइंसदान थो चवे त हीअ जेका पंहिंजी न बिजली आहे लाइट, इन जी स्पीड जेका आहे सा 1,86,000 माइल फी सेकंड में आहे। माना जेकॾहिं का डिघी तार हुजे 1,86,000 माइल जेतिरी, उन तार खे हिकिड़े पासे हिते बिजली में लॻाए, ॿिए पासे बल्ब लॻाए, हेॾो बटण खे हेठि कर, देर कान थींदी हिकिड़े सेकंड में 1,86,000 मील जो मुफ़ासिलो करे वेंदी। हे दुनिया जी बिजली जेका माण्हूअ पंहिंजे अकुल सां ठाही आहे, हे त इंसानी बिजली आहे, हे बरक आहे। ही छा आहे बाबा? ॾाढे जो छा आहे? ऐं मुस्तफ़ा जी सवारी छा आहे? बुर्राक। कई बिजलियूं पाण फरमाइनि था यदउल हाफ़िरत इला मुंतहन नज़र, जाथे नज़र पई खुटेसि उते पियो पंहिंजी विख रखे, जाथे नज़र पई ख़तम थिए उन जॻह ते कदम पियो रखे। हाणे कुर्बान नबी करीम तुंहिंजे सवारीअ तां ढकियल सवारी हूंदी आहे, बंदि हूंदी आहे, हवा न लॻंदी आहे, तेज़ रफ़्तार सां हलंदी आहे, माण्हू बर्दाश्त करे वञे, ख़ुदा पियो ख़ैर करे कार जो शीशो भॼी पवे, खुले घोड़े ते सवारी कर 40-50 जे स्पीड ते हलंदो, माण्हू जा फिफड़ फूकिजी वेंदा, साह फूकिजी वेंदो, हवा बर्दाश्त करे कोन सघंदो, एॾी तेज़ रफ़्तार सां पंहिंजे वजूद जो तवाज़ुन रखी न सघंदो। वाह नबी तो ता कुर्बान वञा, 1,86,000 माइल फी सेकंड जे रफ़्तार सां हज़रत बुर्राक हले थो, पर मुस्तफ़ा जे वजूद खे लोॾो ई कोन्हे। अल्लाह
ते ॿ टे ॻाल्हियूं ज़रूरी आहिनि जेके ॿुधाइणियूं। पाण करीम फरमाइनि था हिकिड़ी जॻह खां लंघियासीं, जिब्रील मूंसां गॾु आहे, मूंखे अर्ज़ु कई क़िबला तरसो। बुराक खे बीहारियोसीं, बीठ साईं लहो, लथुसि। बुराक बीठो आहे, जिब्रील बीठो आहे, मलाक बीठा आहिनि, झंगा पहाड़। सरकार दो आलम अलैहिस्सलाम खे अर्ज़ थो करे, सल रकातैन या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा प्यारा हबीब, हीअ जेका जॻह आहे हिते 2 रकातूं नफ़िल पढ़। 2 रकातूं पाण 2 रकातूं नफ़िल पढ़ियूं, फारग थिया, दुआ घुरियूं। पाण फरमायूं त जिब्रील, तोखे अल्लाह ताला मोकिलियो आहे, तूं जो कुझु बि चवीं थो सो अल्लाह जो अमर आहे। 2 रकातूं नफ़िल पढ़ायो थी, पर छो? हीअ जाइ कहिड़ी आहे? झंगा पहाड़, आबादी आहे कान का, हाज़ा बैतुल लहम। ओ प्यारा महबूब, हिन जॻह जो नालो आहे बैतुल लहम। छा आहे नालो? बैतुल। ये पाण चवंदो बैतुल्लाह, बैतुल मुक़द्दस चवंदा हो न साईं, बैतुल मामूर नाला आहिनि। हीअ छा आहे? बैतुल लहम। साईं हिन जी ॻाल्हि में फज़ीलत कहिड़ी आहे? बैतुल्लाह त काबो आहे, बैतुल मामूर त मलाइकनि जो काबो आहे, बैतुल मक़दस अॻियनि नबियनि जो क़िबलो आहे। बैतुल लहम में छा आहे? अल्लाह ताला जे दरबार, अल्लाह ताला जे महबूब जे ख़िदमत में जिब्रील सगोरो अर्ज़ थो करे, या रसूल अल्लाह, ही उहा जॻह आहे जंहिं जाइ ते प्यारो ईसा नबी ॼाओ हो। सुभान अल्लाह। केरु ॼाओ हो? हज़रत ईसा अला नबीना अलैहिस्सलाम ॼाओ हो। अल्लाह जे नबीअ जे ॼमण जी जाइ आहे। तंहिंजे करे मां तोखे इन लाइ अर्ज़ु कयो त तव्हां हिन जॻह ते निमाज़ पढ़ो त सुन्नत थी पए। नबी कमु करे त सुन्नत ॻाल्हायो, नबी कमु करे त महबूब डंदड़ न करे हा त असां कोन कयूं हा। नबी साईं दाढ़ी न रखे हा, असां कोन रखूं हा। नबी साईं मुछूं कोन कटाए हा, असीं कोन कटायूं हा। नबी करीम जी ज़ात बाबरकात तहज्जुद न पढ़े हा, असीं कोन पढ़ूं हा। हबीबन करीमन जूं सुन्नतूं आहिनि। या रसूल अल्लाह, इन जे करे तव्हांखे मां हिन जॻह ते नफ़िल पढ़ाइण लाइ अर्ज़ु कयो आहे त जे क़यामत ताईं तुंहिंजे उम्मत जे लाइ सुन्नत थी पवे त जाते अल्लाह जे नबीअ जो क़दम लॻंदो आहे, अल्लाह जे प्यारनि जी जाइ हूंदी आहे, अल्लाह जे दोस्तनि जो हंधु हूंदो आहे, उहा जाइ मुतबर्रिक हूंदी आहे, उते नफ़िल पढ़बा आहिनि, इबादत कबी आहे, बिदअत न आहे, सुन्नत आहे। सम्झियो? त महबूब जे उम्मत लाइ सबक़ थी पवे त जंहिं जाइ ते बि अल्लाह जो नबी ॼमे या अचे या वेहे या कदम घुमाए, हाणे उहा जाइ मुतबर्रिक आहे। जिथे रहा रातड़ी से सुहारा हंध। हज़रत गिरोड़ी साहब रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त जंहिं जाइ ते रहिया कदम लखियऊं, उहा जाइ सुहारी आहे, इज़त वारी आहे, बरकत वारी आहे। अल्लाह जो नबी ईसा अलैहिस्सलाम ॼमे थो, उहा जाइ बरकत वारी आहे। ख़ुदा जो महबूब उते निमाज़ पढ़े थो, उम्मत लाइ सबक़ थो छॾे त अल्लाह जे प्यारनि जूं जायूं, अल्लाह जे नबियनि जा हंध आस्ताना बरकत वारा आहिनि। बैतुल्लाह में जंहिं पासे सफ़ा मरवो आहे, उन सफ़ा मरवे खां थोरो मुफ़ासिले ते अॼु ताईं उहा जाइ ठही पई आहे जंहिंजो नालो आहे मौलिदुन नबी सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मौलिदुन नबी सफ़ा वेझी आहे। माण्हू सफ़ा मरवे खां हले त मुंहिंजे ख़्याल में 5 मिंटनि में उते पहुची वेंदो, एतिरी वेझी आहे। उन जो मक़सदु कहिड़ो आहे? मौलिदुन नबी जो इहा उहा जाइ आहे जंहिं जाइ ते मुहम्मद करीम ॼावा, माना महबूब जे ॼमण जी जाइ। अल्लाह ताला रहम करे, हिन हुकूमत जेका मौजूद आहे सऊदी में, उन खां अॻु में तुर्कनि जी हुकूमत हुई, शरीफ़ जो दौर हो, सदियूं गुज़री वियूं, उहा जॻह मुतबर्रक थी पई हूंदी हुई, उते माण्हू अची नफ़िल पढ़ंदा। अल्लाह खे दुआऊं घुरी अर्ज़ु कंदा, मौला तुंहिंजो हबीब हिते आयो आहे, उनजे सदके असांजा मतिलब पूरा थियनि, असां तो मुसीबतूं लहनि, असांखे इस्लाम जी मुहबत थिए, दुआऊं घुरंदा। पर हे दौर जीअं जो आयो, हिननि उहा जॻह फेराए, उहा नफ़िल पढ़ण वारी जाइ बंदि करे उते हिकिड़ो दफ़्तर ठाहियो अथनि औक़ाफ़ खाते जो। असां पाण हाज़िरी ॾिनी आहे, ॾिठो आहे, बसि उते कुर्सियूं रखियो वेठा आहिनि, चांहियूं वेठा पीअनि, बूटनि सां वेठा आहिनि। पोइ जन खे ख़बर आहे
उहे वीचारा पुराणा पुराणा माण्हू उते पुछाए वञी पहुचंदा आहिनि, पोइ उनखे चवंदा आहिनि मेरी असांखे नफ़िल पढ़ण ॾियो, पोइ झलींदा कोन्हनि पर हाजी नफ़िल पढ़ंदो आहे उहो वेठा खिलंदा आहिनि, आला मजनू आला मजनू, ही चरिया आहिनि। हाणे हिते नफ़िल छो था पढ़ो पिया? ऐं मुंहिंजा प्यारा तो त चरिया न आहिनि, बल्कि महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत ते अमल था कनि। चरियो त उहो आहे न जेको इन शइ जी हैसियत खे ख़तम थो करे, उन शइ जी हैसियत खे मिटाए थो पियो, चरियो उनखे चइबो, बाक़ी हर हिक खे चरियो कोन चइबो। मालूम ईअं थो थिए त महबूब करीम अलैहिस्सलाम असांखे ईसा अलैहिस्सलाम जे ॼमण वारी जाइ ते नफ़िल पढ़ी गोया दुनिया खे सबक़ ॾिनो आहे त दुनिया वारो मां मुहम्मद ईसा जे ॼमण जी जाइ ते नफ़िल पढ़ियो आहे, अवां मुंहिंजा उम्मती मुंहिंजे ॼमण वारी जाइ ते नफ़िल पढ़जो। हलो अॻिते पाण वरी बुराक ते सवार थिया, अॻिते रवाना थिया। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था, हिकिड़ी जॻह तां मुंहिंजो गुज़र थियो आहे, रायत मूसा क़ाइमन युसल्ली फी क़ब्रिही, हिकिड़ो क़ब्रिस्तान आहे, मुक़ाम आहे, उन मुक़ाम जे भर मां मुंहिंजी सवारी लंघी आहे। पाण फरमाइनि था मां जो क़ब्रिस्तान ॾे वाझायां, रायत मूसा क़ाइमन, बीठो आहे, मूसा नमाज़ थो पढ़े, सुभान अल्लाह, फी क़ब्रिही, पंहिंजे क़ब्र में। नमाज़ जहिड़ा पढ़ंदा आहिनि या मुअल? सभई ॻाल्हायो, तव्हां जहिड़ा हो? सभई पढ़ंदा हो नमाज़ूं? इते वरी थधा थी वियो, जहिड़ो नमाज़ी हूंदो आहे अलाह जो फर्ज़ पढ़ंदो आहे। बाबा नमाज़ पढ़ंदा कयो, अलाह जे नबियनि खे एॾो त प्यार आहे, नमाज़ असांजो जहान छॾे विया, क़ब्र में बि नमाज़ था पढ़नि पिया। रायत मूसा क़ाइमन, महबूब से फरमाइनि था मां बीठो ॾिठो मूसा खे, युसल्ली फी क़ब्रिही, पंहिंजी क़ब्र में नमाज़ बीठो पढ़े। हाणे बीहण खां पोइ कबो आहे रुकू, रुकूअ खां पोइ कबो आहे सजदो, सजदे खां पोइ वरी वेहबो आहे, वेहण खां पोइ अतहियात पढ़बो आहे, टाइम थो लॻे पियो। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था मां मूसा खे बीठो छॾियो आहे, अख छिंभ में मुंहिंजी सवारी पहुती, बैतुल मुक़द्दस पहुचा त मूसा मूंखां अॻे ई बीठो आहे। सुभान अल्लाह। समझो था हलाए न, थोरो सोचजो। बाबा बीठो आहे, अलम तो पढ़ंदो, कुल अल्लाह पढ़ंदो, रुकू में वेंदो, समय अल्लाहुल हमदा करे उथंदो, वरी सजदे में वेंदो, सजदे में 3 दफ़ा सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला पढ़े, वरी वेहे, वरी ॿियो सजदो करे सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला पढ़े, वरी वेहे, वरी अतहियात पढ़े, ॻाल्हि कंदे बि टाइम थो लॻे, ईअं न सही। पोइ वरी सलाम वराए, हाणे सलाम वराइण खां पोइ क़ब्र मां उथे, वरी निकिरे, वरी पंधु करे, नबी करीम त बुराक ते हो, पाण फरमाइनि था मां हलंदे ॾिठो क़ब्र में बीठो आहे, 1 सेकंड में बैतुल मुक़द्दस पहुचा त मूसा अॻे ई बीठो। नमाज़ भॻई या पूरी कई? करे ॾेखारियो, कान थी थिए। और मुंहिंजा प्यारा दोस्त मतिलब इहो आहे, अञा अॻिते ॿुधंदे अञा अॻिते अचे थो वाक़ियो। महबूब से फरमाइनि था वरी बैतुल मुक़द्दस मां थी मथे आसमान ते वञा त 6 आसमान ते मूसा अॻा वेठो आहे। इहो अचे थी ॻाल्हि, इहो छा चकर आहे? क़ब्र में बि मूसा, बैतुल मुक़द्दस में बि मूसा, वरी हज़रत मूसा अलैहिस्सलाम 6 आसमान ते बि। अहिड़े तरीक़े सां 1.25 लख नबी सगोरा पंहिंजे क़ब्रुनि में बि आहिनि। हुज़ूर फरमाइनि था मां जो बैतुल मुक़द्दस में पहुचा त सभु नबी मूंखां अॻे ई बीठा आहिनि। सुभान अल्लाह। वरी पाण फरमाइनि था पहिरें आसमान ते वञा त हज़रत ईसा बि वेठो आहे, हज़रत यहया अलैहिस्सलाम बि वेठो आहे, ॿिए आसमान ते वञा त हारून नबी वेठो आहे, 3 आसमान ते वञा त यूसुफ नबी वेठो आहे, 4 ते वञा त फलाणो नबी वेठो आहे, 5 ते वञा त फलाणो नबी वेठो आहे। हलंदो हलंदो पाण आख़िर में फरमाइनि था पिया त आख़िर छेड़े में वञा त हज़रत इब्राहिम नबी वेठो आहे, पंहिंजे क़ब्रुनि में बि आहिनि। बैतुल मुक़द्दस में नबी से फरमाइनि था सभु नबी बीठा आहिनि। मां जीअं जो पहुतुसि त उते पहुचण खां पोइ अजीब रंग हो, को बि नबी वेठल कोन हो। बाबा तव्हां सुन्नत पढ़ी वेठा हो न, मौलवी साहब अचे, मुफ्ती साहब अचे, केरु बि अचे, तव्हां वेठा हो, पंहिंजी निमाज़ पढ़ंदो, वाइज़ कंदो, ख़ुतबो पढ़ंदो। हाणे निमाज़ शुरू थी, तव्हां उथंदो। ॿाहिरां को अचे, मस्जिद में कंहिंजे लाइ उथणो मना आहे। तव्हां ॿिए जे लाइ ओताक ते उथो, घर में उथो, ताज़ीम कयो, भली कयो,
पर शरीयत जो मसइलो सिखी छॾिजो। मस्जिद में तव्हां वेठा हुजो न, कंहिंजे लाइ उथो न, मनो आहे मनो आहे। तव्हां कॾहिं कॾहिं कोताही कंदा हो, मां अचां दरवाज़े खां, साईं सलाम अलैकुम उथी बीहो। मुंहिंजी ताज़ीम लाइ मस्जिद में न उथो, कंहिं ॿिए माण्हूअ जे ताज़ीम लाइ मस्जिद में न उथो। ॿाहिरि भली ताज़ीम कयो, मस्जिद में न कयो, छो त मस्जिद में सभ खां वधीक ताज़ीम अल्लाह जी आहे। पोइ अल्लाह जे दरगाह में जेको हाज़िर आहे, पोइ अल्लाह जे हाज़िरी में वरी ॿिए लाइ उथी बीहे त ख़ुशामद आहे। मसइला बि सिखो न बाबा, कॾहिं कॾहिं ग़लती कंदा आहियो, ग़लती न कंदा कयो। सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया, मां जीअं जो बैतुल मुक़द्दस में दाख़िल थियो आहियां, अंदरि जो दाख़िल थियां त सभु नबी बीठा आहिनि। छो? इन जे करे बीठा हा त बैतुल मुक़द्दस बराबर काबो हो, अॻियनि नबियनि जो मस्जिद हुई, पर ख़ुदा जो कसम आहे मस्जिद जे इज़त खां रसूलुल्लाह जी इज़त मथे। मस्जिद जे इज़त खां रसूल करीम जी इज़त मथे आहे। नबी सगोरा सबक था ॾियनि पिया त असीं भली मस्जिद में आहियूं, मस्जिद जी ताज़ीम में वेठा आहियूं, पर नबी करीम जेको असां वटि आयो आहे सो मस्जिद जे ताज़ीम खां वधीक इज़त वारो। ख़ुदा ताला हबीबन करीमन जी इज़त ऐं ताज़ीम वॾी कई आहे। तव्हांखे घणो करे यादि हूंदो, न त यादि ॾियारायांव, इस्माइल मलाइक जी ॻाल्हि। तव्हां अॻी सिफ़ार खे त यादि आहे, पुछनि खे यादि आहे लॻा ॻाल्हि यादि आहे न? हाणे त कई अथमि हिन महीने में पहिरें जुमे ते जिब्रील आयो, या रसूल अल्लाह मेराज खां पोइ साईं फलाणो इस्माइल मलाइक हेठि किरियो पियो आहे, पर सड़िया पिया अथसि। अलाह जी बेनियाज़ी ॾिसी ॾाढो डिॼी वियो आहे। हुज़ूर फरमायो छो? चई मलाइकनि खे पढ़ाईंदो हो, वेठो हो, रब चयो सभु उथी बीहो, मुंहिंजो नबी अचे थो, इस्तक़बाल कजो। इस्माइल मलाइक चयो त ईंदो त पोइ उथंदुसि। पोइ महबूब तुंहिंजी सवारी तेज़ हली वई, हुनखे मौक़ो कोन उथण जो मिलियो, अवां हलिया वियो। रब ॾमिरजी पियो त मुंहिंजे महबूब लाइ कोन उथियो आहे, लह कुर्सी तां हेठि। उहिदो खसे छॾियईंसि हेठि, उछलाए छॾियईंसि, पर जलाए छॾियईंसि। अल्लाह बेनियाज़ आहे। मुस्तफ़ा फरमाइनि था मुंहिंजे करे हुन जा पर सड़िया आहिनि, मुंहिंजे करे ख़ुदा हुन ते ॾमिरियो आहे। हाणे जिब्रील वञ, इन इस्माइल मलाइक खे वञी चओ त मुंहिंजे मथां दुरूद पढ़ त साॻो मक़ाम ख़ुदा ॾेई छॾई। याद आहे? इहे विसार त न कयो न यार, विसारा न कयो। इहा ॻाल्हि यादि हुई न सही? हाणे इनखे सज़ा छो मिली? उथियो न। छाजे करे न बा? उथियो न। महबूब करीम जी ज़ात बाबरका जी ताज़ीम न कयई। अल्लाह ताला जी ज़ात बाबरका जा नबी इन जे करे बीठा हम त हुज़ूर अचे, असां वेठा हुजऊं, इहो मुनासिब न आहे। आदम खां वठी करे हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं सभु नबी बीठा हा। महबूब जीअं जो दाख़िल थिया, पाण फरमाइनि था अस्सलामु अलैकुम, सभई नबी चवनि था वालैकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि या ख़ातमन नबिय्यीन। ओ नबियनि में पिछाड़ी अचण वारा आख़िरी मोहम्मद तो ते भी सलाम हो जाए। पाण जो आया सिधो अॻिते जगह छॾींदा विया, रस्तो छॾींदा विया, अॻी सफ़ में अची बीठा। जिब्रील तौर करे या रसूल अल्लाह नमाज़ जो टाइम थी वियो आहे, नमाज़ पढ़ायो। हे सभु नबी तव्हांजे नमाज़ पढ़ण जे पुठियां, नमाज़ पढ़ण जे लाइ तव्हांजे पुठियां पढ़ण लाइ मौजूद आहिनि। हुज़ूर करीम फरमाइनि था मां हेॾे निहारियो, वरी हेॾे निहारियो। सरकार फरमाइनि था जाॾे खणी निहारियां त हिक ॿिए खां वॾा वॾा नबी, जाॾे निहारियां त मुअज़्ज़ज़ नबी। अब नबी का घटि ॻाल्हि आहे? सुभान अल्लाह, वॾो शान आहे नबूअत जो। अल्लाह ताला जा नबी बीठा आहिनि। हज़रत नबी सही फरमाइनि था मां हीअं जो निहारियो त इब्राहिम नबीअ ते नज़र पई, वरी जो निहारियां त सुलेमान नबीअ ते नज़र पई, वरी जो निहारियां त दाऊद नबीअ ते नज़र पई।
अञा जो निहारियां त सोणे हसीन यूसुफ ते नज़र पई, हिक ॿिए खां वधीक सुहिणा, हिक ॿिए खां वधीक भला। यूसुफ उहो नबी हूंदो हो, मुंहिंजा दोस्त किताबनि लिखियो आहे, अचानक ओचितो कंहिंजी नज़र पइजी वेंदी हुई त माण्हू बेहोश थी वेंदा हुआ। एतिरे क़दुरु किताबनि लिखियो आहे, इब्न क़य्यम जौज़ी लिखियो आहे त जेकॾहिं का हमल वारी औरत हूंदी हुई, यूसुफ ते ओचिती नज़र पवंदी त औरत जो हमल किरी पवंदो। एॾो हुनजो हुस्न ओ जलाल हो। कुरान में लिखियो पिया, कुरान में फ़क़त्ताना अयदियहुन वक़ुल्ना हाशा लिल्लाहि मा हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुन करीम। जंहिं वक़्त में यूसुफ अलैहिस्सलाम जे लाइ औरतुनि ताना हया, बीबी ज़ुलेखा खे ग़ुलाम ते आशिक़ थी पईयां, नौकर ते आशिक़ थी पईयां, पंहिंजो होश विञाए छॾियो थी, सॼे ॻोठ में तुंहिंजी ॻाल्हि मशहूर थी वई आहे। बीबी ज़ुलेखा थी चए तव्हां यूसुफ ॾिठो ई कोन्हे। अचो त ॾेखारियांव, क़ुरान थो चवे। क़ुरान दावत कई, घुरायई, दस्तरखान लॻो, मानी खाराई। मानी खाराइण खां पोइ जॾहिं सभु वांदा थिया त मतलब माइनि खे बीबी ज़ुलेखा हथ में फ्रूट ॾिना, सूफ़ ॾिना, तुरज ॾिना, अंब ॾिना, लीमा ॾिना, ॾाढ़ूं ॾिना, हे कटियो खाओ, मां यूसुफ खे वठी अचां। बीबी ज़ुलेखा हज़रत यूसुफ खे कमरे में विहारे छॾियो। मायूं हाल में वेठियूं आहिनि, मानी खाई हाणे सूफ़ पियूं कटनि। हज़रत यूसुफ खे वञी चई, यूसुफ ॿाहिरि त निकिर, मुतां मयारूं त लाहे हली। और तूं चवनि त कहिड़े इंसान ते आशिक़ थी पई आहे, तव्हांजे करे महिरबानी कर तूं ॿाहिरि त हल। हाणे ग़ुलाम हो, ख़रीद कयल हो, इनकार नथो करे, छा करे, मजबूर आहे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो ॿाहिरि निकितो आहे। क़ुरान थो चवे फलम्मा रअयनहु अकबरनहु वक़त्ताना अयदियहुन वक़ुल्ना हाशा लिल्लाहि मा हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुन करीम। यूसुफ अलैहिस्सलाम निकितो, माइन जी नज़र पइजी वई, मथे वात पटिजी विया, अखियूं झलजी वयूं, हथनि में जेको फ्रूट हो सो हथनि में आ, छुरी हथ में आ, वो छुरी पंहिंजे हथनि खे वढण शुरू करे थी ॾे। कंहिंजी आङुर लही वई, कंहिंजो आंगूठो लही वियो, कंहिंजो सॼो कमु लही वियो, हथनि मां फ्रूट किरी पिया, हथ वठे वेठियूं। क़त्ताअन अयदियहुन, क़ुरान थो चए हथ कपे विधऊं। वक़ुल्ना हाशा लिल्लाहि मा हाज़ा बशरा, ऐं मायूं चवण लॻियूं ज़ुलेखा असां ॿुधो हो त हे इंसान आ, पर ख़ुदा जो कसम आहे मा हाज़ा बशरा, आहे त इंसान आहे ई कोन। इन हाज़ा इल्ला मलकुन करीम, असांजे लेखे त हिकु ज़ाहिर में माण्हू आहे, पर हक़ीक़त में मलाइक सगोरो आहे। अदा सच ॿुधाए, मां क़ुरान थो पढ़ां न बा, क़ुरान आहे न। मां थो चवां अॼुकल्ह जेको थो चवे त नबी असां जहिड़ो बशर आहे, उनखे मिस्र जे औरतुनि जेतिरो बि अकुल कोन्हे। अड़े मिस्र जूं औरतूं चवनि यूसुफ नबी लाइ त मा हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुन करीम, हे असां जहिड़ो बशर न आहे, हे त को मलाक सगोरो आहे। जेकॾहिं मिस्र जूं औरतूं यूसुफ लाइ ईअं चवनि, ऐं किरोड़ यूसुफ मुंहिंजे मुस्तफ़ा जे हुस्न तां कुर्बान। जखरे जहिड़ो जान ॾिसां को न ॾेह में, मुहड़ मिड़नी मुरसले सरसो संदुस शान, फ़कान क़ाब क़ौसैन औ अदना यो मुयस्सर थियुसि मक़ाम, उन आगे जा एहसान जंहिं हादी में हेड़ो। असांजे नबी साईं जहिड़ो को आहे? मूं जीअं मुलाक़ात हुए अव्हां जी हो तसी। वाह लतीफ़ सुहिणा। फरमाए तो मूं जीअं मुलाक़ात, ॿुधो ॿुधो, मूं जीअं मुलाक़ात होए अव्हां जी हो तसी, सुख न सुम्हो कॾहिं न को ॾींहं न राति, पोइ ॿाहें विझी वात रिहूं कयो रिणनि में। अल्लाह जे वलीअ खां पुछ न सही, नबी असां जहिड़ो न आहे। चओ नबी ॾाढे जो नबी असां जहिड़ो त न आहे, पर यूसुफ जहिड़ो बि न आहे, आदम जहिड़ो बि न आहे, 1,24,000 नबीअ जहिड़ो बि न आहे। ख़ुदा हुनजो शान वॾो कयो आहे। पाण फरमाइनि था हेॾे जो निहारियां त यूसुफ बीठो आहे। पाण फरमाइनि था हेॾा वॾा नबी
मुसल्ले ते मां अॻिते कीअं वञा, ख़्यालु थींदो आहे न सही, ॻाल्हायो भाउ, ख़्यालु थींदो न सही। हेॾा वॾा वॾा जलील क़दर नबी बीठा आहिनि, मां मुसल्ले ते कीअं वञा, सभिनि खां पोइ आयो आहियां। हज़रत जिब्रील थो चए, या रसूल अल्लाह छाजो इंतज़ार आहे। मां जिब्रील खे चयो, जिब्रील हे निहार त सही, कतार भरी पई आहे। वरी हेॾे निहार त कतार भरी पई आहे। 1.25 लख नबी हिक ॿिए खां सुहिणा। दाऊद नबी लाइ किताबनि में ईंदो आहे, जंहिंमहिल ज़बूर पढ़ंदो हो, हुनजी आवाज़ में ख़ुदा एॾो मेठाज रखियो हो जो ख़ुदा जो नबी दाऊद ज़बूर शुरू करे पखी मथां पर झले बीह रहा। तफ़सीर रूहुल मानी वारे लिखियो आहे त दाऊद नबी रुगो पखी न पर हलंदड़ कंहिं वाटर ते, दरियाह ते, कंहिं नदीअ ते बीह ज़बूर पढ़ंदो हो त पाणी बीह रहंदो। पाणीअ खे न को अकुल न को शूर, पखीअ खे न को अकुल न को छा त को आवाज़ सुठो आहे या ख़राबु आहे, पर उहो नबीअ जे आवाज़ जो एजाज़ हो, मौजज़ो हो नबीअ जो, दाऊद नबीअ जो अल्लाह जो ज़बूर पढ़ंदो हो त माण्हू त छा पर जेके जानवर हूंदा हुआ से बि बीही रहंदा हुआ। हदीस में ईअं बि ईंदो आहे, जॾहिं क़यामत थींदी, फ़ैसिलो थी वेंदो, जन्नती जन्नत ॾे, दोज़खी दोज़ख ॾे, हाणे रब जे दीदार जो टाइम थींदो। क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, माण्हुनि जा चेहरा अल्लाह जो दीदार कंदा, ख़ुशि थींदा। अल्लाह ताला उन ऐन टाइम ते जंहिंमहिल दीदार कराईंदो, दाऊद नबी खे चवंदो, ओ दाऊद, चवंदो लब्बैक मुंहिंजा रब, अॼु सूरत यूसुफ मुहम्मद जे क़ुरान वारी पढ़। ज़बूर त पढ़ंदे हैं, ज़बूर त पढ़ंदो हुए, पर अॼु क़यामत जो ॾिहाड़ो आहे, मां दीदार थो करायां, हाणे मुंहिंजे दीदार खां अॻु में तूं तिलावत कर कलाम अल्लाह जी। ज़बूर न पढ़, मुहम्मदी क़ुरान पढ़, पर क़ुरान जी सूरत यूसुफ पढ़। क़ुरान नबी जो हुजे, वरी सूरत यूसुफ हुजे जंहिंखे ख़ुदा अहसनुल क़सस सॼो आहे, वरी पढ़ण वारो हज़रत दाऊद जहिड़ो आवाज़ हुजे। नबी से फरमाइनि था, जॾहिं दाऊद अलैहिस्सलाम सूरत यूसुफ शुरू कंदो, सॼो जहान बेहोश थी वियो। कईं खे होश कोन हूंदो, ईअं सम्झ त कंहिं जीअं नशे में माण्हू चूर थी वेंदो आहे, ईअं जहान गश थी वेंदो, अल्लाह जो नबी तिलावत कंदो रहंदो। सरकार फरमाइनि था, मां जो ॾिठो त दाऊद बि बीठो आहे, केरु मुसल्ले ते अचे, दुरूद पढ़ त ॻाल्हि पूरी कया। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम। जिब्रील तो जो सोना छा जो इंतज़ार आहे, पाण फरमाए था कंहिंजो इंतज़ार कोन्हे, वॾा वॾा नबी आया आहिनि, मां कीअं थियां, चए थो क़द्दिम या रसूल अल्लाह, अल्लाह जा नबी तोखे अॻु में थियणो आहे। छो? नबी तुंहिंजे पुठियां नमाज़ पढ़ण आया आहिनि। छो? राज़ आहे, नमाज़ अक़सा में था यही सर, आया हो माना अव्वल आखिर। अॼु राज़ खुले पियो, नमाज अक़सा में था यही सर, आया हूँ माना अव्वल आखिर, के दस्त बस्ता खड़े हैं पीछे जो सल्तनत आगे कर गए थे। अॼु ख़ुदा खे ॾेखारणो आहे त जन अॻु में बादशाहियूं कयूं, जन अॻु में नबूअतूं हलायूं, जन अॻु में रियासतूं कयूं, अॼु सभु मुहम्मद जे पुठियां बीठा, अॼु सभु नबी करीम जे पुठियां बीठा आहिनि। अॼु खोलणो आहे त अव्वल केरु आहे त आख़िर केरु आहे, समझो था न सही। नमाज अक़सा, वरी ॿुध, नमाज अक़सा में था यही सर, आया हो माना अव्वल आखिर, के दस्तो बस्ता खड़े हैं हाजिर, जो सल्तनत आगे कर गए थे। जिब्रील अर्थ करे, या रसूल अल्लाह, मुक्तदी आ गए, अंबिया आ गए, मुरसली आ चुके, तो इमाम आ गया। या रसूल अल्लाह, जमायती बि अची विया, नबी बि अची विया, रसूल बि अची विया, हाणे सभिनि जूं सफ़ूं भरियूं पयूं आहिनि, जॻह इमाम जी ख़ाली आहे, इमाम सभिनि जो मुहम्मद करीम आहे। क़द्म या रसूल अल्लाह, अॻिते थी नमाज़ पढ़ाए, तुंहिंजे हूंदे को नमाज़ कोन पढ़ाईंदो।
मालूम थियो त मुंहिंजो हबीब सभिनि जो सरताज, मुंहिंजो नबी सभिनि जो सरताज, मुंहिंजो महबूब सभिनि जो अॻवान, मुंहिंजो नबी इमामुल मुरसलीन, हाँ इमामुल मुरसलीन, रसूलनि जो इमाम, जेको रसूलनि खे इमामत कराए साहब कास्ती आहे। सरकार फरमाइनि था ॿ रकातूं निमाज़ पढ़ायमि, या फर्ज़ी न हुई, न का ॿे पहरी, न का टे पहरी, न का सोमहणी, न का सांझी, न का आधी, न का मांझी, या नफली निमाज़ आई। कहिड़ी निमाज़ हुई? नफली निमाज़ आहे जेका नबी करीम पढ़ाई आहे। ॿ रकातूं पढ़ाई अथनि, सलाम वरायो अथनि, सलाम वराए नबी पाक नबियनि ॾे मुंहुं करे वेठो आहे। सभ खां पहिरीं आदम अलैहिस्सलाम उथी बीठो, चओ सुभान अल्लाह। इज़ क़ाल रब्बुक लिल मलाइकति इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफ़ा। रब करीम जी ज़ात मलाइकनि खे थो चवे मां पंहिंजो खलीफ़ो थो बणायां। खलीफ़ो आदम खे अल्लाह ताला बणायो। हज़रत आदम अलैहिस्सलाम सभिनि जो बाबो आहे, अब्दुल बशर आहे, अब्दुल अंबिया आहे। अल्लाह ताला जे महबूब खे मुसल्ले ते वेहारे अञा नबी से दुआ कान घुरी आहे। आदम उथी बीठो, उथी महबूब खे चई क़िबला इजाज़त मिले त ख़ुतबो पढ़ां। सुभान अल्लाह। हाणे निमाज़ थी वई, नबी से मुसल्ले ते वेठो आहे, आदम इजाज़त घुरी ख़ुतबो थो पढ़े। छा चयईं? ओ मुंहिंजा मौला तुंहिंजा लख एहसान, कुदरत सां मूंखे मिटीअ मां ठाही, रब साईं तुंहिंजा लख एहसान, उन मिटीअ में रूह फूकी। ओ रब करीम तुंहिंजा लख एहसान, जो उन मिटीअ खां बाद में वरी मूंखे मलाइकनि खां सजदा कराई। या रब करीम तुंहिंजा लख एहसान, जो मुंहिंजे पुठीअ मां पीर पैगंबर नबी इमाम पैदा कई, वॾी मूं ते भलाई कई, जन्नत में रहाई, ग़लती कयमि माफ़ कयई, ऐं मुंहिंजा मौला साॻो नबूअत जो ताज पाराई। लख तुंहिंजा एहसान, पर सभु थोरा हिकिड़े पासे। ओ मुंहिंजा मौला वॾो थोरो इहो कई जो अॼु मुहम्मद करीम जे पुठियां नमाज़ नसीब कई। आदम अलैहिस्सलाम तो चे मौला सब तुंहिंजा थोरा, सब एहसान, पर वॾो एहसान इहो कई जो अॼु मुस्तफ़ा जे पुठियां नमाज़ नसीब कई। सुभान अल्लाह। सोचो आदम घणियूं नमाज़ूं पढ़ियूं? ॾाढे। आहे केरु? चओ नबी। उहो तो शुक्र करे त हुज़ूर जे पुठियां हिकु नमाज़ नसीब थी। आदम जो शान मथे, भेट कान्हे, पर सोच कयो, गौर कयो, हिकिड़ी नमाज आदम पढ़े, शुक्र करे, वाह सिद्दीक़ तुंहिंजो शान कई नमाज़ूं मुस्तफ़ा जे पुठियां पढ़े। वाह अब उमर फारूक तुंहिंजो शान कई नमाज़ूं रसूलुल्लाह जे पुठियां पढ़े। वाह उस्मान गनी तुंहिंजो शान कई नमाज़ूं रसूलुल्लाह जे कढ पढ़ी। वाह अली तुंहिंजो शान केतिरियूं नमाज़ूं मुंहिंजे मुस्तफ़ा जे पुठियां ई पढ़ी। उन्हनि सहाबा जो वॾो शान आहे, वॾो मक़ाम आहे, नबूअत जे बराबरि न आहिनि, पर मुंहिंजा दोस्त इहा ख़ासि इनायत हुई जो हबीबन करीमनि जे पुठियां मुस्तफ़ा जे पुठियां नमाज़ूं पढ़ंदा। आदम हिकिड़ी नमाज़ खे पियो ॻाए, आदम हिकिड़ी नमाज़ जो पियो थोरो चवे, हिकिड़ी नमाज़ खे पियो शुक्रिया तौरु अल्लाह जे दरगाह में पेश करे। मां थो चवां वॾो भाग मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जो, असहाबनि सॻोरनि जो, जंहिंखे सारी ज़िंदगी हबीब जे पुठियां नमाज़ूं नसीब थियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वॾी फज़ीलत आहे साईं, वॾी फज़ीलत आहे। नबीअ जी जमात जी वॾी इज़त आहे, नबीअ जे मक़ाम जो वॾो मुंहिंजा दोस्त क़द्र उहे कंदा जंहिंखे इन शान जी ख़बर हूंदी। हबीबन करीमन अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात फरमायो आदम वेठो, उन खां पोइ वरी हज़रत शीस उथी बीठो। सुभान अल्लाह। हाणे न 1.25 लख नबियनि जा ख़ुतबा ॿुधायां त वरी 12हों महीनो फिरी ईंदो, ॻाल्हि पूरी कान थींदी। ईअं आहे न सही? आदम छा चयो, इब्राहिम छा चयो, मूसा कलीमुल्लाह छा चयो, ईसा छा चयो, दाऊद छा चयो, यूसुफ नबी छा चयो। 1.25 लख नबी वारे वारे उथंदा विया। जी 2 मिंट ॾे तब 2.5 लख मिंट थी विया। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, अल्लाह जे प्यारे नबियनि ख़ुतबा पढ़िया, पर सभिनि जो मूल मतो इहो हो। आख़िर में सभु को फेराए घेराए इहा ई ॻाल्हि पियो करे, मौला तुंहिंजा लख एहसान जो रसूलुल्लाह जे कढ नमाज़ नसीब कई। सरकार फरमाइनि था सभिनी ख़ुतबा पढ़िया, हाणे मूं चयो हाणे तव्हां वेहो त मां उथां। तव्हां ॿुधायो आहे, मां ॿुधो आहे, हाणे वेहो त मां मुहम्मद तव्हांखे ॿुधायां। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम छा चयो?
इंशाअल्लाह ईंदड़ जुमे ते। अल्लाह साईं तहां जा असां जा सभिनि जा बेड़ा पार फरमाए, महबूब जी मुहब्बत नसीब फरमाए, सरकार दो आलम अलैहिस्सलाम जो इश्क नसीब फरमाए, हबीबन करीमन जे प्यारे इश्क ई मुहब्बत में जियारे इन में मारे। वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह। अस्सलामु अलैकुम।